बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भलीकार चवां थो। मां नून सुमरो। अॼु जो पंहिंजो लेक्चर सिंध पब्लिक सर्विस कमीशन में नौकरियुनि जो आहे। त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में नौकरियूं 700 प्लस आयूं आहिनि, जेके टीचिंग ऐं नॉन टीचिंग ते मतिलबु आहिनि। उन बाबति में वीडियो आख़िर ताईं ॾिसियो। जेके वीडियो ते नवां आहिनि, वीडियो खे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, शेयर कमेंट ज़रूरु कनि, जीअं असांखे उन्हनि जे रिस्पॉन्स जी ख़बर पई सघे। बिना देर जे अचूं था पाण पंहिंजे टॉपिक जी तरफ़। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ठंडी सड़क हैदराबाद, ही जेकी नोटिफिकेशन निकितल आहे उहो 25/9/2024 ते निकितल आहे, 25 तारीख़ ते निकितल आहे। जेकी मतिलबु हिन जे अप्लाई करण जे लाइ ऑनलाइन एप्लीकेशन हूंदी आहे, जीअं मतिलबु पोयां पोर्टल वग़ैरह ठहियल आहिनि, उन जे तरीक़े सां ठहंदो। हाणे पाण अचूं था त सब्जेक्ट स्पेशलिस्ट जूं जेके नौकरियूं आहिनि उहे पाण वटि 700 नौकरियूं आहिनि, जिन जी एज लिमिटेड 21 खां 30 साल आहे। ऐं जेको अप्लाई करे थो उन में मास्टर्स डिग्री 16 साल वारी हुजे, जेकी हेक वारनि हायर एजुकेशन कमीशन सां जेकी रिलेटिव हुजे, मतिलबु या त उन्हनि सां वेरीफाई थियल हुजे। ठीकु आहे। उन खां बाद में उनजो जेको स्कोर आहे 16 साल डिग्री में, उहो 50 प्लस हुजे, 50% हुजे। ठीकु आहे। उन खां बाद में हिननि नोट ॾिनो आहे, इफ़ एनी कैंडिडेट्स होल्ड इक्विवेलेंट सिमिलर क्वालिफिकेशन बट विथ डिफरेंट नॉमिनेशंस एंड इज़ प्रोवाइड बाय हेक पाकिस्तान प्रिवेंशन। ठीकु आहे। ही जेके मतिलबु हेक वारनि जे हिसाब सां जेके मतिलबु रिलेशन जो हुजनि न, उहे अप्लाई करे सघनि था। ठीकु आहे। हूअं ई आमतौरु पंहिंजी डिग्री उन्हनि सां ई मतिलबु तालुक़ु रखे थी। अच्छा, अचूं था पाण सब्जेक्ट वाइज़ ते। सभ खां पहिरीं मैथामेटिक्स जो सब्जेक्ट आहे, जेके जनरल मेरिट में 38 रूरल ऐं 26 अर्बन, जेके 64 सीटूं आहिनि मेल वारनि जे लाइ। ठीकु आहे। उन खां बाद में फीमेल जे लाइ 26 रूरल ऐं 18 अर्बन, 44 सीटूं आहिनि फीमेल जे लाइ। इन्हनि में मतिलबु डिसेबल कोटा बि आहे ऐं मैंडेटरी कोटा बि आहे। केमिस्ट्री जे अचूं था, केमिस्ट्री में जेके आहिनि 38 रूरल ऐं 26 अर्बन आहिनि। मेल जे लाइ 64 सेम ई आहे। फीमेल जे लाइ बि सेम ई पोजीशन आहे, जेकी मतिलबु मैथ में हुई। 64 अने मेल जूं केमिस्ट्री में ऐं फीमेल जूं 44 सीटूं आहिनि। ज़ूलॉजी में बि 64 मेल जूं आहिनि, 44 फीमेल जूं आहिनि। बॉटनी में बि 64 मेल जूं आहिनि ऐं 44 फीमेल जूं आहिनि। फिज़िक्स में बि 54, जेके फिज़िक्स में थोरो मतिलबु डिफरेंस आहे। जेके रूरल 32 आहिनि मेल जे लाइ, 22 अर्बन जे लाइ ऐं 54 टोटल सीटूं आहिनि मेल जे लाइ फिज़िक्स जूं। इंग्लिश जे अचूं त इंग्लिश में जेके 32 सीटूं रूरल, 22 अर्बन, 54 सीटूं आहिनि इंग्लिश में मेल जे लाइ ऐं 44 सीटूं आहिनि फीमेल जे लाइ। 26 मतिलबु रूरल ऐं 18 अर्बन। रूरल मतिलबु कची आबादी ऐं वरी सिटी वारनि जे हिसाब सां इहे सीटूं आहिनि। ठीकु आहे। सो हाणे अॻिते हलूं था। हू हुयो बी जो पोर्शन जूं नौकरियूं। हाणे एज पोर्शन वारियूं नौकरियूं ही, हाणे बी जे पोर्शन वारियूं नौकरियूं आहिनि, जेके असिस्टेंट डायरेक्टर रिस्टेट BS 17, ही 17 जूं आहे, जंहिंमां हिकिड़ी पोस्ट आहे, सिर्फ़ु हिकिड़ी। ऐं हिन जे लाइ मास्टर डिग्री हुजणु घुरिजे। उन खां बाद में जेको तजुर्बो वग़ैरह हूंदो आहे, सिर्फ़ु रूरल वारा अप्लाई करे सघनि था। उन खां बाद में ॿिए नंबर ते बी पोर्शन में जेकी आहे लॉ ऑफिसर BS 17, इहो बि 17 जी आहे। इन में बि हिकिड़ी पोस्ट आहे। ऐं उन खां बाद में प्राइवेट, ठीकु आहे, इन में बि 17 जी पोस्ट आहे। 7 सीटूं आहिनि, जंहिंमें 4 रूरल ऐं 3 अर्बन आहिनि। टोटल 7 सीटूं आहिनि। मेल फीमेल ॿिन्ही जे लाइ मतिलबु इन में अप्लाई करे सघनि था। अॻिते हलूं था। पोर्शन सी में ॾिसूं था त लैंड एडमिनिस्ट्रेशन एंड रेवेन्यू मैनेजमेंट इंफॉर्मेशन सिस्टम लारमेस अंडर बोर्ड ऑफ रेवेन्यू। अच्छा, रेवेन्यू खाते में ड्यूटियूं आहिनि। ही ड्यूटी चए थो डिप्टी डायरेक्टर GIS। ठीकु आहे। 18 ग्रेड जी नौकरी आहे, हिकिड़ी नौकरी आहे। ठीकु आहे। इन जे लाइ रिक्वायरमेंट थोरो वधीक हूंदी, ज़ाहिर आहे, तव्हां सम्झो था। इन में मास्टर डिग्री ते अप्लाई करे सघो था, पर इन में वरी कुझु जेके थियल हूंदा आहिनि कोर्स वग़ैरह, उहे हुजनि। ऐं उन खां बाद में इन में असिस्टेंट डायरेक्टर GSI 17 जी आहे। इहा बि हिकिड़ी पोस्ट आहे। इन जे लाइ बि ग्रेजुएशन वारो अप्लाई करे सघे थो, पर उन सां गॾु ॿिया हुन जा कोर्स वग़ैरह इन जा रिलेटिव थियल हुजणु लाज़मी आहिनि। सिस्टम एडमिनिस्ट्रेटर GSIP BPS 17 जी जेकी पोस्ट आहे, इन में ग्रेजुएशन ते अप्लाई करे सघे थो, पर इन जे लाइ इन सिस्टम जे रिलेटिव जा कोर्स या इन जो एक्सपीरियंस वग़ैरह हुजे, उहो अप्लाई करे सघे थो। एज 25 खां 30 साल वारो ऐं मेल फीमेल ॿई अप्लाई करे सघनि था। GIS डेवलपर, इहो बि मतिलबु 16 ग्रेड जी आहे। 3 पोस्टूं आहिनि इन जूं, फीमेल ऐं मेल ॿई अप्लाई करे सघनि था। डी जो पोर्शन आहे, जंहिंमें असिस्टेंट डायरेक्टर BP 17 जी नौकरी आहे। मास्टर डिग्री इन सोशलॉजी में थियल हुजे, जंहिंजूं 32 सीटूं आहिनि, 14 रूरल जे लाइ ऐं 9 अर्बन जे लाइ।
23 सीटूं टोटल इहे थी वियूं। उन खां बाद में डिसेबल कोटा बि आहे, माइनॉरिटी कोटा बि आहे ऐं फीमेल कोटा बि आहे। फीमेल कोटा ते 5 सीटूं आहिनि। ठीकु आहे। हाणे अचूं था ई पोर्शन ते। ई में जेको आहे कॉलेजेशन डिपार्टमेंट में असिस्टेंट BPS 251 सीटूं आहिनि। ठीकु आहे। बैचलर डिग्री सेकंड जेको हूंदो आहे पोर्शन उन जे हिसाब सां अप्लाई करे सघे थो। अर्बन में 100, रूरल जेके आहिनि 112 आहिनि ऐं अर्बन 75 सीटूं आहिनि, टोटल 127 ऐं मेल फीमेल 23 रूरल ऐं 15 फीमेल जूं अर्बन में 38 टोटल सीटूं आहिनि। अच्छा, असिस्टेंट अकाउंट ऑफिसर इन में 31 सीटूं आहिनि। जेके BCom जे हिसाब सां जेके बिज़नेस वारी डिग्री हूंदी आहे उन वारा अप्लाई करे सघनि था। एज साॻी हूंदी आहे 21 खां वठी 30 ताईं। ठीकु आहे। घटि में घटि 21 25 उन खां आख़िरि ताईं 30 हूंदी आहे। अच्छा, उन जो आख़िरी F वारो पोर्शन आहे एजुकेशन वर्क्स अंडर स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट। इन में अंदरि 18 पोस्टिंग जॻह आहे जेके BPS 16 जी आहे। ग्रेजुएशन सेकंड डिवीजन फ्राम रिकॉग्नाइज़ यूनिवर्सिटी जा जेको तालुक़ु रखंदड़ हुजे डिग्री उहा अप्लाई करे सघे थो। माना जेको कॉलेज साइड वारो न, जेको रेगुलर ई पढ़ियो हुजे उन जे लाइ अर्बन 17 और 6 ऐं रूरल जेके आहिनि 7, टोटल 13 सीटूं फीमेल जे लाइ बि हिन में रखियल आहिनि। 2 ऐं 1 3 सीटूं फीमेल जूं आहिनि। ठीकु आहे। उन खां बाद में एम्पावरमेंट इंस्टीट्यूशन आहे, तव्हां थोरो उनखे ॾिसी वठो। अच्छा, ही कुझु हिदायतूं आहिनि जेके हर इदारे वारो ॾेई सघे थो, जेके मतिलबु हिक खां वठी करे 9 शयूं आहिनि जेके मतिलबु इदारे जो हिकिड़ो शर्त वग़ैरह रखियल आहिनि जेके उन हिसाब सां SPC हैंड इम्प्लीमेंट एंड ऑनलाइन फ़ी सबमिशन, माना जेके अप्लाई करण जो तरीक़ेकार, चालान पियारण जो तरीक़ेकार, चालान 500 आहे, केरु केरु अप्लाई करे सघे थो, उहे सभु शयूं हिन में लिखियलूं आहिनि। अगरि तव्हांखे PDF जी ज़रूरत पवंदी त PDF तव्हांखे मिली वेंदो। ॿी का बि ॻाल्हि अहिड़ी तव्हांखे ज़रूरत पवे त तव्हां असांखां कमेंट्स में पुछी सघो था। तेसिताईं असांखे इजाज़त। थैंक यू वेरी मच।